सदर आरिफ अलवी नवाब शाह लाइ 5 करोड़ रुपया इमदाद जो ऐलान कंदे चयो आहे त सिंध हुकूमत ऐं इंतजामिया बरसात सबबि मुतासिर थियल इलाइक़नि में बहितर इंतजाम कया। आबादगारनि जा कर्ज़ माफ़ करण जो ऐलान नथो करे सघां, पर सूबाई हुकूमत खे घुर्जे त आबादगारनि जा कर्ज़ माफ़ करे। सदर आरिफ अलवी नवाब शाह में ॿोॾ ऐं बरसात सबबि थियल नुक़सान जो फिज़ाई जाइज़ो वरितो। सदर आरिफ अलवी सकरन भरिसां ॻोठ पुन्हू ख़ान ज़ौड़ पहुची एयरफोर्स तरफ़ां क़ाइम कयल रिलीफ कैंप में मुतासिरनि सां मुलाक़ात ऐं तफ़सील मालूम कया। सदर आरिफ अलवी चयो त ॿोॾ ऐं बरसात सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि ख़ासि तौर ते सिंध में वॾी तबाही आई आहे। शायद ही सिंध जी तारीख़ जी सभ खां वॾी ॿोॾ आहे। ख़्वाहिश आहे त जल्द खां जल्द माण्हुनि खे पंहिंजे इलाइक़नि में आबाद कयो वञे। सरहदी वारा मुतासिरनि जी वधीक इमदाद कनि। पाकिस्तानी क़ौम मुश्किल वक़्त में हमेशह पंहिंजनि भाइरनि जो सहारो बणिजी आहे। सदर आरिफ अलवी जो चवणु हो त सिंध हुकूमत ऐं इंतजामिया बरसात सबबि मुतासिर थियल इलाइक़नि में बहितर इंतजाम कया। आबादगारनि जा कर्ज़ माफ़ करण जो ऐलान नथो करे सघां, पर सूबाई हुकूमत खे घुर्जे त आबादगारनि जा कर्ज़ माफ़ करे। सदर आरिफ अलवी वधीक चयो त हुन वॾी तबाही जो अज़ालो करण मुमकिन नाहे, पर सिंध हुकूमत तरफ़ां बरसात सबबि फौत थियल माण्हुनि लाइ 1 मिलियन जो ऐलान कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सूबाई हुकूमतनि समेत मुतासिर इलाइक़नि में समाजी तंज़ीमूं बि कमु करे रहियूं आहिनि।